सिंधु माथुरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुख़ातिब आहियां। मूंखे हितां ई ख़ुशी थी रही आहे त अवां मुंहिंजे चैनल जे वीडियोस खे वॉच कयो पिया, उन ते बहितरीनु मशवरा ऐं राया ॾियो पिया। इन ई सिलसिले हेठि पंहिंजो ही सफ़र जारी रहंदो। अवां वधि खां वधि दोस्त वीडियोस खे शेयर कयो। सिंधी तारीख़ बाबति हिन सिलसिले में अवां जो साथ ऐं सहकार मुंहिंजे लाइ रहनुमाई जो बायस हूंदो। पाण सिंधु माथुरी जी तहज़ीब ते आर्यन जे नाम नहाद हमले बाबति जेका ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयो हो, उन तहत अॼु पाण वधीक ॻाल्हाईंदासीं त सिंधु माथुरी में आर्यन जो हिन माथुरी ते को बि हमलो न थियो हो, न वरी हुननि अची सिंध जी तहज़ीब खे तबाह कयो हो। इन ई सिलसिले में पाण अॻे दफ़े ॿुधायो त सिंधु माथुरी में 65,000 सालनि खां साॻिया माण्हू आबाद आहिनि। इहो दुनिया जा माहिर था चवनि। ऐं सिंधु माथुरी जी तहज़ीब जो तसलसल अॼु बि बरक़रार आहे। उहा तहज़ीब न फना थी न ज़वाल जो शिकार थी, पर उन मुख़्तलिफ़ रूप मटाया। अॼु बि उहे साॻिया माण्हू इन तहज़ीब जा वारस ऐं ख़ालिक आहिनि, जेके अॼु बि सिंध में रहनि था। सिंधु तहज़ीब जा जेके वारस उहे असांजा हिन माथुरी जे माण्हुनि जा अब्बा ॾाॾा हुया, जंहिं ते असां फ़ख़ुरु कयूं था। हिते का बि जेको आहे सो ॿाहिरां का न थी, न वरी हितां किन माण्हुनि लड़ पलाण ॿियनि हंधनि ते कई। त असां हिन क़िस्त में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त भारत जो क़दीम माॻु आहे आलमगीरपुर। उन जी सक़ाफ़त बि ॿाहिरियुनि हमले आवारनि जी सक़ाफ़त न, पर सिंधु तहज़ीब जो तसलसल हुयो आलमगीरपुर। इन करे इहा ॻाल्हि वॾे एतबार सां चई सघिजे थी त सिंधु तहज़ीब जे पोइते पवण बैदि कंहिं ॿाहिरें हमले या लॾ पलाण सबबि आबादीअ में का बि वॾी तब्दीली नज़र नथी अचे। अव्हांखे ॿीहर गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे अॻे वीडियो सां जेको आहे सो पहिरियां उनखे पढ़ी इहो ॾिसी, उनखां पोइ हिन तव्हां जॾहिं ॾिसंदव त तव्हांखे हिकिड़ो तसलसल सम्झ में ईंदो। हिंदुनि जा अॻ टे मज़हबी किताब ऋग्वेद, उन में सरस्वती नदीअ जो ज़िक्र काफ़ी हंधनि ते मिले थो। आर्याई हमले वारी थ्योरी जे हामी माहिरनि मूजिबि वेद आर्यन जी तख़लीक़ आहे। हू था चवनि अंग्रेज़ जॾहिं मफरूज़ हो हिकिड़ो कूड़ खड़ियो, उहे था चवनि वेद जेके हिते सिंधु नदीअ जे किनारनि ते तख़लीक़ कया विया, उहे आर्यन जी तख़लीक़ आहे। मतलब ॿाहिरनि आयल माण्हुनि जी तख़लीक़ आहे, हितां माण्हुनि जी न हुया। ऐं हू अंग्रेज़ चवनि था, इहो मफरूज़ो घड़ींदड़, त आर्यन हिन माथुरी ते हमले बैदि वेद लिखी सिंधु माथुरी में वैदिक तौर जो आगाज़ कयो। हाणे हिते सुवाल थो पैदा थिए त आर्याई हमले वारी थ्योरी जे हामियुनि मूजिबि जेकॾहिं आर्यन हिन खिते ते 1500 क़िबल मसीह खां 1200 क़िबल मसीह में हमलो करे अची रहाइश इख्तियार कई ऐं वेद तख़लीक़ कया, त पोइ जंहिं वक़्तु वेद तख़लीक़ कया थे विया, जंहिं वक़्तु वेद लिखिया थे विया, उन खां 400 साल अॻु सरस्वती नदी पंहिंजो वजूद विञाए वेठी हुई। छाकाणि त जियालॉजी जे माहिरनि मूजिबि सरस्वती नदी 1900 क़िबल मसीह में सुकी पंहिंजो वजूद विञाए वेठी हुई। जेका नदी उन वक़्तु वजूद ई रखंदड़ न हुई, इन जो आख़िर नाम निहाद आर्यन हिकु वहिकिरो जारी रखंदड़ वॾी नदीअ तौरु वेदनि में कीअं ज़िक्र कई, जेका हुई कान। आर्कियालॉजी जे माहिरनि खे सुकी वियल सरस्वती नदीअ जे किनारनि ते सिंधु सभ्यता जा केतिरा ई माॻ हथाया आहिनि। इन करे माहिरनि इहा राय क़ाइमु कई आहे त वेद ॿाहिरां आयल हमले आवारनि जी तख़लीक़ न हुया, पर उन्हनि जा ख़ालिक सिंधु माथुरी जे सभ्यता जा वारस हुया। उहे साॻा माण्हू हुआ जेके मुअनि जे दड़े, हड़प्पा, कालीबंगन, लोथल, राखीगढ़ी जा वारस हुया। सिंधु सभ्यता ऐं उन खां पोइ वारे कल्चर में केतिरियूं हिकु जहिड़ायूं मिलियूं आहिनि, जेको तहज़ीब जे अमल जे जारी रहण जो सबूत आहे। मुअनि जे दड़े मां मिलियल पृष्ठ कंहिंखे अजरक जे नमूने जी हिकु शाल ओढ़ियल आहे। जेको तव्हां मुजस्मो मिलियो आहे, उनखे अजरक जी नमूने जी हिकु शाल ओढ़ियल आहे। अजरक जो इहो नमूनो 5000 साल गुज़रण बावजूद अॼु बि सिंध ऐं उन जे भर वारनि खितनि में इस्तेमालु हेठि आहे।
मौजूदा सराइकी बेल्ट आहे, गुजरात कच्छ भुज आहे, हुते बि अजरक इस्तेमाल में आहे। अॼु बि सिंधी माण्हू अजरक इन ई नमूने शान सां ओढ़ींदा आहिनि जहिड़ी तरह सिंधु सभ्यता जे दौर में ओढ़ियो वेंदो हो। इन खां सवाइ सिंधु सभ्यता जे दौर जा अहिड़ा 49 अंसर मौजूदु आहिनि, निशानियूं मौजूदु आहिनि, जेकी 1900 क़बिल मसीह में हिन खिते मां माण्हुनि जे लॾ पलाण सबबि गंगा माथिरीअ में राज थियूं। माना उहे जेके सिंधु माथिरीअ जा हुया अंसर, उहे उते गंगा माथिरीअ में राज था थियनि बाद में 1900 क़बिल मसीह खां। मुंहनि जे दड़े मां मिलियल नाचणीअ खे कराइनि ऐं ठूठ खां मथे ताईं चूड़ा पहिरियल आहिनि। ठीकु, जॾहिं त मौजूदा सिंध में अॼु बि केतिरियूं औरतूं कराइनि खां ठूठ जे मथे हिसे ताईं चूड़ा पाइनि थियूं। सिंधु सभ्यता जे दौर में हिक ॿिए सां मिलण वक़्तु हथ ॿधी, हीअं हथ ॿधी आदर भाव करण जो रवाजु हुयो। इहो हथ ॿधी हिक ॿिए जो आदर भाव करण जो तरीक़ो 5000 साल गुज़रण बावजूदि अॼु बि सिंध में राज आहे। अॼु बि सिंधी माण्हू हिक ॿिए खे खीकारण वक़्तु हथ ॿधंदा आहिनि, सलाम करण वक़्तु हथ ॿधंदा आहिनि। सिंधु माथिरीअ जे मागनि तां मिलियल मोहरुनि में केतिरनि ई मोहरुनि ते हिकु शख़्स खे योगा जे पोज़ीशन में वेठल ॾेखारियो वियो आहे, जंहिंजे चौधारी जानवर मौजूदु आहिनि। इहा मोहर हिंदुनि जे भॻवान शिवा सां मुशाहिबत रखंदड़ आहे। भॻवान शिवा योगा पोज़ीशन में विहंदो हो ऐं खेसि जानवरनि जो दोस्त करार ॾिनो वेंदो आहे। माहिरनि सिंधु माथिरी जे इन्हनि मोहरुनि खे शिवा जूं मोहरूं करार ॾिनो आहे। जॾहिं त सिंधु माथिरी मां वरी कुझु मोहरुनि ते मर्द भॻवान जूं तस्वीरूं मिलियूं आहिनि, जंहिंमां साबित थिए थो त सिंधु माथिरी मां ई शिवा भॻवान जी इबादत जी शुरूआत थी, जेका अॼु सूधो बरे सगीर में हलंदड़ आहे। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो वञे त सिंधु माथिरीअ ते आर्यनि जी सूरत में ॿाहिरियनि माण्हुनि हमिलो कयो, त पोइ हिन खिते ते हिननि ज़रूरु पंहिंजो मज़हब, रीतूं ऐं रस्मूं मढ़ियूं हूंदियूं, नाफ़िज़ कयूं हूंदियूं, पर हिन खिते में मुंहनि जे दड़े वारे दौर खां पोइ बि साॻियो मज़हब ऐं इबादत जूं साॻियूं रस्मूं राइज रहियूं, जंहिंसां आर्यनि जे हमले या हिन खिते तरफ़ लॾ पलाण वारे नज़रिए जी तरदीद थिए थी, इनकार थिए थो। सिंधु सभ्यता जे उरूज वारे दौर बैदि में हिन माथिरीअ में साॻी तहज़ीब जो तसलसुल जारी रहियो। मार्क केनवायर आर्कियालॉजिस्ट आहे, तमामु वॾो दुनिया जो। मार्क केनवायर तरफ़ां ताज़ी तहक़ीक़ में सिंधु सभ्यता जे दौर में ख़ूबसूरत ज़ेवर आराइश जूं शयूं ठाहिण लाइ बाहि जूं भठियूं ईजाद कयूं वयूं। मार्क केनवायर ॿुधाए थो त सिंधु सभ्यता दौर में ख़ूबसूरत ज़ेवर आराइश जूं शयूं ठाहिण लाइ बाहि जूं भठियूं ईजाद कयूं वयूं, जिन में इंतिहाई वॾे गर्मी पद 940 सीटे शयुनि खे पघारे मुख़्तलिफ़ फैंसी क़िस्म जूं आराइशी सामान, ज़ेवर, मोहरूं, अॾावती सिरूं ऐं रांदीका ठाहिया वेंदा। इन क़िस्म जा वरी साॻिया भठा अॼोके दौर में मौजूदु आहिनि। भठियूं बाहि जे भठनि जो इहो तसलसुल साबित करे थो त हिन खिते में हज़ारें सालनि खां साॻिया माण्हू रहाइश पज़ीर आहिनि। कंहिं बि ॿाहिरे हमले सबबि हिन खिते में का बि सक़ाफ़ती तब्दीली नज़र नथी अचे। प्रोफेसर बेबीलाल वैदिक तहज़ीब खे सिंधु माथिरीअ जे सभ्यता जो तसलसुल करार ॾिए थो। तमामु वॾो माहिर आहे, भारत जो आर्कियालॉजिस्ट आहे, जंहिं तमामु काफ़ी भाङनि जूं खोटायूं कयूं आहिनि, चोख चकास कई आहे। हुनखे हिकिड़ो दुनिया में सनद तौरु तस्लीम कयो वेंदो आहे। त उहो त चवे त वैदिक जो दौरु जेको हुयो, वैदिक जेका तहज़ीब आहे, सिंधु माथिरीअ जे सभ्यता जो तसलसुल आहे, उन साॻी तहज़ीब। संदसि तहक़ीक़ मूजिबि सिंधु सभ्यता जे बाग़नि लोथल, कालीबंगन ऐं बनावाली में बाहि जा पूॼा वारा हंध मिलिया आहिनि, जिते बाहि ते जी पूॼा थींदी। बाहि जे पूॼा जा इहे हंध न फ़क़ति घरनि में पर अवामी हंधनि ते बि मिलिया आहिनि। वैदिक लिखतुनि मां बि साॻी तरह बाहि जी पूॼा जा सबूत था मिलनि। कालीबंगन शहर जे मर्कज़ मां हिक ई हंध ते बाहि जे पूॼा जा 5 हंध मिलिया आहिनि। माना माण्हू गॾु थी उते पूॼा कंदा हुआ, इन करे 5 अलॻि अलॻि हंध उते हिक ई हंधु क़ाइमु कया। इहे पूॼा जा हंध अहिड़ी तरह ठाहिया विया जो इबादत वक़्तु पूॼारियुनि जो मुंहुं उभर तरफ़ हुजे।
सिज उभरण वारे पासे। साॻी तरह वेदर में बाहि जी पूॼा वक़्तु ओभर तरफ़ मोहड़ करण बाबति लिखियलु आहे त माण्हू जेके बाहि जी पूॼा कंदा ओभर तरफ़ मोहड़ कंदा, हिते बि साॻी पोज़ीशन आहे। सिंधु माथिरी जी सभ्यता ते लॻभॻि अधु सदीअ ताईं तहक़ीक़ कंदड़ आर्कियालॉजिस्ट प्रोफेसर बेबीलाल मूजिबि सिंधु माथिरी मां मिलियल क़दीम आसारनि ऐं उन्हनि ते थियल तहक़ीक़ दौरान हिन खिते ते ॿाहिरें हमले या जंग जो को बि सबूत न मिलियो आहे। इन करे आर्याई हमले वारी थ्योरी हक़ीक़त न पर मफ़रूज़ो आहे। बेबीलाल मूजिबि सिंधु ऐं वैदिक तहज़ीब जा बुनियाद साॻिया आहिनि। सिंधु तहज़ीब ऐं वैदिक दौर हिक सिके जा ॿ पासा आहिनि। जहिड़ी तरह सिंधु सभ्यता जा वारस हिन धरतीअ जा फर्ज़ंद हुया, साॻी तरह वैदिक दौर जा रहवासी बि सिंधु तहज़ीब जो तसलसुल ऐं हिन धरतीअ जा मक़ामी बाशिंदा हुआ, उहे किथां ॿाहिरां कोन आया। प्रोफेसर बेबीलाल आर्या हमले वारी थ्योरी बाबति पंहिंजे मशहूर तहक़ीक़ किताब द ऋग्वेदिक पीपल इन्वेडर्स इमिग्रेंट्स और इंडिजिनियस में आर्याई हमले खे रद्द करण बाबति केतिराई आर्कियालॉजिकल सबूत ॾिना आहिनि। इहो पढ़णु घुरिजे। जेके आर्या थ्योरी जा हामी आहिनि उन्हनि खे इहो किताबु पढ़णु घुरिजे। हिन इहो साबित कयो आहे त सिंधु सभ्यता जे दौर जूं केतिरियूं ई रीतियूं रस्मूं ऐं सक़ाफ़ती क़दर अॼु बि हिन खिते में मौजूदु आहिनि। प्रोफेसर लाल मूजिबि योगा, शिवलिंगम ऐं यूनीअ जी पूॼा, शादीशुदा औरतुनि तरफ़ां सींध में संदूर विझणु, बांह में कारायुनि ताईं चूड़ा पाइणु, ॿई हथ ॿधी निमस्ती चवणु ऐं ॿियूं केतिरियूं रस्मूं सिंधु सभ्यता जे दौर खां अॼु ताईं हिन खिते में मौजूदु आहिनि। हड़प्पा आर्कियालॉजिकल रिसर्च प्रोजेक्ट आहे HARP, HARP, हड़प्पा आर्कियालॉजिकल रिसर्च प्रोजेक्ट। उन में तहक़ीक़ कंदड़ माहिर जॉर्ज एफ डेल्स आर्यन हमले वारी थ्योरी बाबति चवे थो त असांखे सिंधु सभ्यता जे अहम माॻनि जे 9 सालनि दौरान कयल खोटाइण दौरान अहिड़ो को बि सबूत न मिलियो आहे त हिन सभ्यता खे ॿाहिरियनि माण्हुनि यानी आर्यन हमलो करे तबाह कयो। क़दीम माॻनि तां मिलियल इंसानी ढांचनि मां अहिड़ो को बि सबूत नथो मिले त ॿाहिरियनि हमले आवरनि जंग करे हिननि शहरनि खे फ़तह कयो हुजे ऐं हितां जे शहरनि में वॾे पैमाने ते तबाही आंदी हुजे। स्टीफन किनेप हिकिड़ो माहिर आहे, उन मूजिबि सिंधु सभ्यता जे माॻनि तां जेकी 4000 साल पुराणा इंसानी ढांचा मिलिया आहिनि से मौजूदा दौर जे गुजरात ऐं पंजाब जे माण्हुनि सां नस्ली हिक जहिड़ाइप रखंदड़ आहिनि। हिन मूजिबि इहा ॻाल्हि इंतिहाई दिलचस्प आहे त जेकॾहिं परॾेही सफ़ेद नस्ल जे माण्हुनि यानी आर्यन हिन खिते में दाख़िल थी उन ते कब्ज़ो कयो त पोइ इन परॾेही नस्ल जे माण्हुनि जा जेनेटिक सबूत मौजूदा दौर जे माण्हुनि में हुजणु ज़रूरी आहे, हुजणु घुरिजनि। इन करे हिन खिते जे माण्हुनि में सदियुनि खां नस्ली हिक जहिड़ाई साबित करे थी त सिंधु माथिरीअ ते का बि परॾेही यलगार न थी, हमलो न थियो हो, न वरी कंहिं ॿाहिरि नस्ल जे माण्हुनि हिन खिते जे आबादीअ में लॾ पलाण करे उहे ज़िम थिया। सिंधु माथिरी अॼु बि उन्हनि माण्हुनि जो वतन आहे जेकी 5000 खां 10000 साल अॻु आबाद आहे। सिंधु माथिरी में अॼु बि उहे माण्हू आबाद आहिनि जेके सिंधु सभ्यता जे दौर में हिन खिते में रहंदड़ हुया। संदन फिज़िकल ख़ासियतुनि में अॼु बि हिकु जड़ाई मौजूदु आहे। हिन खिते में सिंधु सभ्यता जे दौर ऐं अॼोके दौर में रहंदड़ माण्हुनि जे विच में जेनेटिक हिक जहिड़ायूं मौजूदु आहिनि। नाम्यारनि बायो एंथ्रोपोलॉजिस्ट प्रताप सी दत्ता, केंथ AR कैनेडी, BA हेम्फुल ऐं SR वलंबे सिंधु सभ्यता जे माॻनि तां मिलंदड़ इंसानी ढांचनि जी हिन ई खिते मां मुख़्तलिफ़ दौरनि में मिलियल इंसानी ढांचनि सां भेट कंदे इहो नतीजो कढियो आहे त सिंधु माथिरी में अॼु बि इहे माण्हू रहंदड़ आहिनि जेकी सिंधु सभ्यता जा ख़ालिक़ हुया। इन्हनि माहिरनि मूजिबि फिज़िकल एंथ्रोपोलॉजिकल डेटा आर्यन जे हमले वारी थ्योरीअ खे रद्द करे थी। संदन मूजिबि बरे सगीर जे उत्तर ओलह सेक्टर में सिंधु सभ्यता जे ढुरकी पवण बैदि कंहिं बि क़िस्म जी डेमोग्राफिक तब्दीली नज़र नथी अचे। नाम्यारे एंथ्रोपोलॉजिस्ट AR वलंबे बि चयो आहे त इंसानी ढांचनि जी चकास में अहिड़ो को बि सबूत
नथो मिले त सिंधु माथिरी सभ्यता ते ॿाहिरां आयल हमलियावरनि कब्ज़ो कयो। पाण इन सिलसिले में वधीक ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं, सबूतनि सां ॻाल्हि थिए थी। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।